गढ़ी असन PPMP डॉक्टर सोराब खान सरकी जे नंढे भाउ सरदारज़ादा मीर लियाकत अली खान सरकी पारां सर्दी जे मौसम ऐं सिंध सकाफ़त के उजागर कंदे इलाइक़े जे मौज़ूदीन शख्सियतन चीफ ऑफ सरकी सरदार जुल्फ़कार अली खान सरकी, सरदारज़ादा मीर इमदाद खान सरकी, मीर आसिफ खान सरकी, डॉक्टर जफर अली खान सरकी, नूर हसन खान सरकी, वहीद मुराद सरकी, मीर मुश्ताक खान सरकी, सरदारज़ादा ज़ोएब खान सरकी, मीर हसन खान सरकी, डॉक्टर इम्तियाज़ सरकी समेत इलाइक़े जा मौजूद PP जा जियाला ऐं सहाफ़िन पिण वॾे अंग में शिरकत कई। MP डॉक्टर सोराब खान सरकी जियालन के हिदायतूं जारी कंदे चयो त शहीद राणी बीबी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी मल्हाई पई वञे, जिते पीपल्स पार्टी खां अलावा PDM जो पिण शहीद राणी जे मज़ार ते हाज़िरी ऐं जलसो मुंतख़िब कयो वियो आहे। लाड़काणो असांजो घर आहे ऐं असांखे वध खां वध शिरकत करणी आहे ऐं जियाला भरपूर शिरकत कनि। रिपोर्ट मोहम्मद अली दुओ, सिटी न्यूज़, गढ़ी हसन।